अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आऊं संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरह $8 महीननि दौरान नाणे जी मटासटा जे ज़ख़ीरनि में $2 अरब वाध थी आहे। गुज़िरियल साल जी भेट में नाणे जी मटासटा वारनि ज़ख़ीरनि में 24% वाध थी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट चवे थो इहा सुठी ख़बर आहे त सनती शोबो तरक़ी ॾांहुं रवां आहे। गुज़िरियल साल जी भेट में हलंदड़ साल जनवरी में ज़ख़ीरनि में 19% वाध थी। नाणे जी मटासटा जा ज़ख़ीरा तारीख़ जी रिकॉर्ड जी सतह ते आहिनि। पाकिस्तान में 65 वरियनि ऐं उन खां वधीक उमिरि वारनि माण्हुनि लाइ कोरोना वैक्सीन जे रजिस्ट्रेशन जो ऐलान। NCOC सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन रजिस्ट्रेशन लाइ सुञाणप कार्ड नंबर 1166 ते लिखी मैसेज करे सघिजे थो। बरतानिया खां कोरोना वैक्सीन जा 70 लख डोज़ मार्च में मिली वेंदा। सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जो चयो आहे त पाकिस्तान में 65 साल खां वधीक उमिरि वारनि खे कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ रजिस्ट्रेशन हलंदड़ हफ़्ते शुरू थी रही आहे ऐं अमले जी रजिस्ट्रेशन बि शुरू थींदी। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 26 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 12,333 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1048 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ अंग वधी 5,64,077 थी वियो। फ़ाल केसनि जो अंग 25,747 ताईं पहुतो। हुकूमत जो अरिड़हनि ख़तनि जे मुलाज़िमनि जी पघार न वधाइण जो फ़ैसिलो। वाधू अलाउंस वठंदड़ अरिड़हनि ख़तनि जे मुलाज़िमनि जी 25% पघार न वधाई वेंदी। पघारुनि में वाध न करण वारे फ़ैसिले जी समरी सुभाणे काबीना इजलास में मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। हुक्मरान जमायत PTI, पीपल्स पार्टी, नून लीग, JUI समेत ॿियनि जमायतुनि जे अक्सर उम्मीदवारनि नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण वारी तारीख़ में ॿीहर वाध न थींदी। मलीर ऐं जाम नवाज़ अली में सूबाई तकनि ते सुभाणे नंढी चूंड लाइ तयारियूं मुकमिल। मलीर जे तक PS 88 ते नंढी चूंड लाइ PP उम्मीदवार यूसुफ बलोच ऐं PTI उम्मीदवार जानशेर जूणे जो मैदान ते लथल। जाम नवाज़ अली जे तक PS 43 ते PP उम्मीदवार जाम शबीर ऐं PTI उम्मीदवार मुश्ताक जूणे जो मुक़ाबले जो इम्कान। जाम नवाज़ अली जे तक 34 ते इंतहाई हसास ऐं 37 इंतहाई हसास करार। सिंध हाई कोर्ट में सफूरा सानिया केस जी ॿुधणी। अदालत पारां DSP ख़ालिद खान पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। DSP ऐं ॿियनि खे तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते नोटिस जारी। अदालत जांच ऑफिसर खे 14 मार्च ते रिकॉर्ड समेत घुराए वरितो। जवाबदारनि ख़िलाफ़ केस जो ट्रायल रोकण बाबति हुकुम बरक़रार। पने अकिल भरिसां बचाव बंद ते पुलिस ऐं ॾुहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾुहारी मारिजण जी दावा। संदसि 3 साथी फरार थी विया। मारिजी वियल ॾुहारी जे कब्ज़े मां किलाशन कोफ़ ऐं गोलियूं बरामद। ॾुहारी जी सुञाणप न थी सघी। मिठी सिविल अस्पताल में इलाज दौरान नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान सुनील कुमार मेघवार जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गिरफ़्त जो इल्ज़ाम। नौजवान जो लाश रखी कश्मीर चौक ते एहतजाजी धरणो।